बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुर रहमान जरवार जी ज़िंदगी ते हिक नज़र। अब्दुर रहमान जरवार टंडे अलयार जो हिकु अहिड़ो नौजवान आहे जे पंहिंजी महिनत, सचाईअ, ईमानदारी, वफ़ादारी, ज़हानत ऐं सादगीअ सबबि पंहिंजो नालो पाण कमायो आहे। 27 नवंबर 1979 उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं शयूं 1 ऐं 5 पैसे जूं मिलंदियूं हुयूं। टेलीविज़न ब्लैक एंड वाइट हुई ऐं टांगा कल्चर उरूज ते हो। इन्हीअ दौरान टंडे अलयार जी क़दीम शाख कीरिया शाख जे कप ते वसंदड़ ॻोठ हैदर ख़ान जरवार में हिकु प्राइमरी उस्ताद साईं मोहम्मद उस्मान जरवार जे घर में अब्दुर रहमान जरवार जनम वरितो। अब्दुर रहमान जरवार खे नंढपिण में पंहिंजे ॾाॾे हाजी मुबारक जरवार जी सोहबत में रहण जो मौक़ो मिलियो, जंहिं सबबि हू शुरूअ खां ई पंहिंजे ॾाॾे जो दादलो रहियो। जंहिं संदसि 5 सालनि जी उमिरि में खेसि भर वारे ॻोठ वली मोहम्मद थेबो जे प्राइमरी स्कूल में दाख़िल करायो, जिते खेसि शुरूआती तालीम साईं ग़ुलाम मोहम्मद जरवार ॾिनी। प्राइमरी तालीम हासिल करण खां पोइ साल 1995 में अब्दुर रहमान जरवार प्यादल सफ़र करे भर वारे ॻोठ ख़ैर मोहम्मद जरवार मां सेकेंडरी तालीम हासिल कई, जंहिंखां पोइ साल 1997 में गवर्नमेंट SM कॉलेज टंडो अलयार मां इंटर जी डिग्री हासिल कयईं। साल 2005 में ज़रे यूनिवर्सिटी टंडोजाम मां फर्स्ट क्लास में MSc जी डिग्री हासिल कयईं। अब्दुर रहमान जरवार साल 2006 में शादी कई। हुन जा 2 पुट मुबारकुर रहमान ऐं फज़लुर रहमान आहिनि। पढ़ाईअ जे दौरान नौजवान पंहिंजूं दोस्तियूं संदसि क्लास फेलो सां रखंदा आहिनि, पर अब्दुर रहमान जरवार संदसि उमिरि खां वॾनि जी सोहबत में रहण खे पसंदि कयो। इहो ई सबबु आहे जो खे नंढे हूंदे खां ई ज़िंदगीअ में सिखण ऐं अॻिते वधण जो तजुर्बो मिलियो। अब्दुर रहमान जरवार पंहिंजी पढ़ाईअ सां गॾोगॾु एक्स्ट्रा एक्टिविटीज़ में पिणु पंहिंजे पाण खे मञरायो। हू हिकु सुठो मज़ाहिया एक्टर, ड्रामा आर्टिस्ट, कालम निगार पिणु रहियो। हुन ज़रे यूनिवर्सिटी टंडोजाम में ड्रामे उमर मारवीअ में उमर जो किरदारु अदा कयो, जंहिं सबबि खेसि बहितरीन एक्टिंग जो एवॉर्ड मिलियो। उन खां अलावा ॻोठ जी तारीख़ ते कमु करणु, टंडे अलयार जी पहिरीं ज़िले अख़बार जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर रहणु, ॻोठाणी फलाही तंज़ीम इंडलट जो सदर बणजणु, सरकारी स्कूलनि में मुख़्तलिफ़ तालीमी प्रोग्राम्स अरेंज करणु, इन खां अलावा काविश अख़बार जो सुठो राइटर रहणु ऐं हिकु सुठो उस्ताद हुजण सबबि साल 2003 में तालिक़ नाज़िम आबिद यूसुफ बचाणी खेनि एजुकेशन कमेटीअ में शामिल कयो ऐं संदसि कारकर्दगीअ खे अमेरिका मां आयल मैडम सोइज़न पिणु साराहियो। अब्दुर रहमान जरवार खे डिग्री मुकमल कंदे रेवेन्यू डिपार्टमेंट में नौकरीअ जो ऑर्डर मिलियो। नौकरी मिलण खां पोइ अब्दुर रहमान जरवार उन वक़्त जे SDM DDO काज़ी फज़लुल्लाह वटि कमु कंदे पंहिंजी महिनत ऐं लगन सां हिकु ई वक़्त में ज़िले जी 6 मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जूं ज़िम्मेवारियूं संभालियूं। इहो ई सबबु आहे जो संदसि महिनत, दयानत ऐं क़ाबिलियत खे ॾिसंदे साल 2012 में डिप्टी कमिश्नर ऑफिस टंडो अलयार में कमु करण जो मौक़ो मिलियो, जिते हुन पहिरियां ई खां वधीक कमु कंदे ADC 1 मोहतसिम अब्बासी, यूसुफ अब्बासी, अताउल्ला शाह, एजाजुल हसन, मैडम महविश कलबाणी, अब्दुल हफीज़ लगारी, मोहम्मद इब्राहिम आलमानी ऐं ॿियनि ऑफिसरनि सां फोकल पर्सन, रेडार ऐं PS तौरु कमु कंदे पंहिंजे पाण खे मञरायो। अब्दुर रहमान जरवार साल 2016 में डिप्टी कमिश्नर सजाद हैदर शाह जो PS मुक़ररु थियो। हुन जिन डिप्टी कमिश्नर सां गॾु कमु कयो उन्हनि में मोहतरम रफ़ीक अहमद बुरड़ो, रशीद अहमद सरदारी, सैयद मेहदी अली शाह, वली मोहम्मद बलोच, अल्ताफ़ गौहर मेमण, सलीमुल्लाह ओडो ऐं डिप्टी कमिश्नर नूर मुस्तफ़ा लगारी शामिल आहिनि। अब्दुर रहमान जरवार जो चवणु आहे त ज़िंदगी मुख़्तलिफ़ लाहनि ऐं चाढ़नि जो नालो आहे। ज़िंदगी में कॾहिं बि हिमत न हारणु घुरिजे। ॿियनि ते भाड़ण बजाए पंहिंजी महिनत, नेकनियती, सचाई ऐं सब्र जो दामन न छॾणु घुरिजे। रब पाक ऐं पंहिंजनि वॾड़नि खे कंहिं बि हाल में न विसारणु घुरिजे। अब्दुर रहमान जरवार जी सालगिरह जे मौक़े ते असीं दुआ गो आहियूं त अब्दुर रहमान जरवार हमेशह ईअं ई कामयाबियूं ऐं ख़ुशियूं माणींदो रहे ऐं खेसि कॾहिं बि को कोसो वाव न लॻे।